ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं आवाज़ सिंध न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मूजिब। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर सांगड़ महमूद काइम खानी जी रिपोर्ट मूजिब एसएसपी सांगड़ गुलाम नबी कीरो जी हिदायत ते ॾोहारियुनि ख़िलाफ़ कामयाब कार्रवाई के सिलसिले में एसए शोखीप्रो मोहम्मद शरीफ जमाली पंहिंजे माता अमले सां गॾु दौराने गश्त टिनि शकी माण्हुनि खे ॾोह जी नियत सां बीठल ॾिसी खेसि आवाज़ ॾिनो, जंहिं ते जवाबदारनि पुलिस ते सिधी फायरिंग करे फरार थियण जी कोशिश कई। पुलिस जी जवाबी फायरिंग बाद पुलिस ॿ जवाबदार अल्ह ॾिनो दर्स ऐं बचल मरी खे गिरफ़्तार करे ॿ टीटी पिस्टल हथ करे वरिता, जॾहिं त संदसि हिकु साथी फरार थियण में कामयाब थी वियो। उन खां अलावा एसएचओ शाहपुर चाकर मोहम्मद यूसुफ जवाबदार सुराब उर्फ कारो ॾाहिरी खे गैर कानूनी पिस्टल समेत गिरफ़्तार करे वरितो। एसएचओ सांगड़ गुलज़ार अली मरी चर्च जे डीलरनि हारून निज़ामाणी ऐं आबिद अली निज़ामाणी खे गिरफ़्तार करे 1450 ग्राम चर्च हथ करे वरिती। सांगड़ ज़िले जे ॿियनि मुख़्तलिफ़ थाणनि शाहपुर चाकर खाई ऐं मंगले में मुंशियात फ़रोश निसार संजराणी ऐं मेहार ख़ासकेली मुराद ब्रोही ऐं ॿियनि वटां 2160 गुटका पुड़ियूं हथ करे वरितियूं आहिनि।